अवां खे ख़बर ॾींद पिया हुरंजे रूहानी पेशवा पीर पगारे जो चमड़ा है त दहशतगर्दी सां हुक्मरान न पर पाक फौज मोड़ी रही आहे। पाक फौज लाइ दुआ कई वञे। ठिकराटे में मुरीदन खे ख़िताब कंदे पीर पगारे चयो त ख़लीफ़ा माण्हुनि जी इज़त ऐं इंसाफ़ फराहम कनि। हुरंजे रूहानी पेशवा पीर पगारे चयो त शिकायतुनि खां पोइ दरगाह ऐं जमात जी भलाई लाइ फ़ैसिला कया जेकी तब्दील न थींदा। पीर पगारे चयो त दरगाह जमात ऐं असूलनि ते अमल न कंदड़ ख़लीफ़ो असामां नाहे। पीर पगारे चयो त ॿारड़नि ख़ासि करे न्याणियुनि जी तालीम ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हुरंजे रूहानी पेशवा पीर पगारे जो चमड़ा है त दहशतगर्दी सां हुक्मरान न पर हुरंजे रूहानी पेशवा पीर पगारे जो चमड़ा है त दहशतगर्दी सां हुक्मरान न पर पाक फौज मोड़ी रही आहे। पाक फौज लाइ दुआ कई वञे। ठिकराटे में मुरीदन खे ख़िताब कंदे पीर पगारे चयो त ख़लीफ़ा माण्हुनि जी इज़त ऐं इंसाफ़ फराहम कनि। जे रूहानी पेशवा पीर पगारे चयो त शिकायतुनि खां पोइ ऐं जमात जी भलाई लाइ फ़ैसिला कया जेकी तब्दील न थींदा। त दरगाह जमात ऐं असूलनि ते अमल न कंदड़ ख़लीफ़ो असामां नाहे। पीर पगारे चयो त ॿारड़नि ख़ासि करे न्याणियुनि जी तालीम ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हुरंजे रूहानी पेशवा पीर पगारे जो चमड़ा है त दहशतगर्दी सां हुक्मरान न पर पाक फौज मोड़ी रही आहे। पाक फौज लाइ दुआ कई वञे। पेशवा पीर पगारे चयो त शिकायतुनि खां पोइ दरगाह जमात जी भलाई लाइ फ़ैसिला कया जेकी तब्दील न थींदा। तफ़सील माल कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर खां। जी मजीद आगाह कजो। जी बिल्कुल ही हुरंजे रूहानी पेशवा पीर साहब पगारे ठिकराटे भरिसां दावत बीड़ो फ़कीर ॻोठ सचड़ फ़कीर मंगणो में रात तरसण बाद अॼु वॾे तादाद में पहुतल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दीदार करायो ऐं ख़िताब कयो। पीर साहब जन फरमायो त जमात खे हमेशह चवंदो आहियां त जॾहिं बि फारिग वेठा हुजो त ॿिन्ही जहाननि जे सरदार मथां दुरूद शरीफ़ जो विर्द पढ़ंदा कयो। पंहिंजे ॿारनि जी तालीम ते ज़ोर ॾियो, ख़ासि करे न्याणियुनि खे तालीम ॾियो। पाक फौज लाइ दुआ कयो। दहशतगर्दी सां हुक्मराननि न पर फौज मों ॾेई रहिया आहिनि। ज़राअत गुज़िरियल 5-6 सालनि खां पहुचे आहे। जिन्सनि जो मुनासिब अघु नथो मिले। हमेशह कोशिशि करे पंहिंजी न्याणियुनि ते तवजा ॾियो। ऐं जिते वेंदो आहियां पंहिंजी न्याणियूं वठी वेंदो आहियां छो त जमायत मूंॾे बचा वठी अचे थी। जमायत जा बचा मुंहिंजा बचा आहिनि। ख़लीफ़नि खे चवां थो त माण्हुनि खे इज़त ऐं इंसाफ़ ॾियो। काफ़ी शिकायतूं मिलियूं तॾहिं मूं दरगाह ऐं जमायत जी भलाई लाइ कुझु क़दम खयां। जेतिरे ताईं आया कयल फ़ैसिला न वठिबा। ठीक आहे, मेहरबानी अवां जी मज़ीद आगाह करण लाइ।